सिंधी अवां दोस्तनि सां मुखातिब आहियां। अॼु इंतिहाई को अहम मौज़ू आहे, उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। उहो आहे अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप तरफ़ां पाकिस्तान अंदरि सीड़पकारी, सो बि तवानाई जे शुबे में सीड़पकारी करण जी ॻाल्हि, ऐलान। माना डोनाल्ड ट्रंप चवे थो त अमेरिका जल्द पाकिस्तान में तेल जे ज़ख़ीरनि जी दरियाफ़्त, उन जी खोटाई ऐं इन सनअत खे तरक़ी ॾियारण लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदो। तमामु वॾी ॻाल्हि आहे। अमेरिका तेल जे शुबे में पाकिस्तान में सीड़पकारी पियो करे। हाणे इते सुवाल इहो थो पैदा थिए त इहे तेल जा वॾा ज़ख़ीरा आहिनि किथे, कहिड़े सूबे में आहिनि, अमेरिकी सदर जी उन में कहिड़ी दिलचस्पी आहे, अमेरिकी कंपनियूं हिते छा कंदियूं, हितां जे माण्हुनि खे कहिड़ियूं सहूलियतूं फ़राहम कंदियूं, ऐं इन तेल जे ज़ख़ीरनि जी आमदनी मां पाकिस्तान ऐं सिंध समेत चइनी सूबनि जो अवाम छा हासिलु कंदो, हुननि खे जी मादी तरक़ी कहिड़े नमूने थींदी, इन बाबति हुकूमत छा थी चवे, पाकिस्तान हुकूमत छा थी चवे। तमामु घणो मुंझारो बि मौजूदु आहे। ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त अमेरिका सीड़पकारी पई करे, पर इन सां गॾोगॾु असांजी हुकूमत खे बि ॿुधाइणु घुरिजे त इहे तेल जा ज़ख़ीरा कहिड़े सूबे में आहिनि। इन्हनि ज़ख़ीरनि सां उतां जे मक़ामी माण्हुनि खे कहिड़ियूं सहूलियतूं मुयसरु थींदियूं, कहिड़ी उन्हनि इलाइक़नि में तरक़ी थींदी। हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु मुल्क में तेल जे ज़ख़ीरनि जी सूरत हाल छा आहे। पाकिस्तान हिकिड़ी क्रेडिट रेटिंग एजेंसी आहे, उन जी हिकिड़ी रिपोर्ट आई आहे, ताज़ी रिपोर्ट आहे। उहा ॿुधाए थी त मुल्क जे मुख़्तलिफ़ सूबनि में तेल ऐं गैस जी मौजूदगी जी छा सूरत हाल आहे, कहिड़े सूबे में केतिरो तेल ऐं गैस मौजूदु आहे, ऐं कहिड़ा कहिड़ा खूह मौजूदु आहिनि, उन्हनि जो तइदादु छा आहे, सैकड़ो छा आहे, किथां केतिरी गैस ऐं तेल निकिरे थो। हाणे उन बाबति इहा कंपनी थी ॿुधाए त मुल्क में सभ खां वधीक तेल ऐं गैस जा खूह सिंध में आहिनि। हाणे इन पाकिस्तान क्रेडिट रेटिंग एजेंसीअ मूजिबि त सिंध में 247 तेल ऐं गैस जा खूह कमु करे रहिया आहिनि, माना वर्किंग कंडीशन में आहिनि। इन जे भेट में पंजाब में 33 आहिनि, ख़ैबर पख्तूनख्वा सूबे में 15 आहिनि, ऐं बलोचिस्तान में रुगो 4 खूह आहिनि गैस ऐं तेल जा। माना सभ खां वधीक जेका आहे गैस ऐं तेल जी जेका आहे जेको हिसो आहे, जेका मौजूदगी आहे, उहा सभ खां वधीक मुल्क में सिंध माना कुदरती गैस जे हवाले सां बि सिंध जो हिसो अटकल 65% आहे। माना हिक पासे 3 सूबा, ॿिए पासे अकेली सिंध, पोइ बि अकेली सिंध जो हिसो तेल में वधीक आहे ऐं गैस में वधीक, माना ॿियनि सूबनि जे भेट में सिंध मां तेल ऐं गैस वधीक निकिरे थो। हाणे हीअ जेके अंग अखर आहिनि इहे ॿुधाइनि था, इशारो ॾियनि था त तेल ऐं गैस जी तलाश ऐं पैदावार जो हींअर वॾो जेको मर्कज़ आहे उहो सिंध आहे, जिते कुदरती वसीलनि जे ॻोल्हा लाइ सीड़पकारी वधीक थी रही आहे ऐं तमामु वॾियूं ऑयल फील्ड आहिनि। माड़ी फील्ड आहे, कादरपुर फील्ड आहे, सुई आहे, उच फील्ड जहिड़ियूं पुराणियूं फील्डूं बि हिन सूबे जे हिसे में थी अची वञनि। हाणे इन्हनि मां काफ़ी जेके तेल ऐं गैस जा जेके खूह आहिनि या फील्डूं आहिनि, उतां पैदावार बि जारी आहे। हाँ, तो कुझु ॾहाका अॻु इहा सूरत हाल आई त कुदरती गैस जे हवाले सां पहिरें नंबर ते बलोचिस्तान हुयो, छाजे करे जो उतां उन वक़्तु 2-3 ॾहाका अॻु जेका गैस मिलंदी उहा मजमूई तौर पाकिस्तान जे बाक़ी सूबनि मां मिलंदड़ गैस ऐं तेल जे ज़ख़ीरनि खां वधीक हुई। पर पोइ हाणे जॾहिं ॿियनि सूबनि मां तेल ऐं गैस जा ज़ख़ीरा निकिता आहिनि त बलोचिस्तान जी जेका हैसियत आहे या उनजी जेका दर्जो आहे गैस जे पैदावार में, पाकिस्तान में जेके गैस पैदा कंदड़ सूबनि जे दर्जाबंदी में बलोचिस्तान वञी आख़िरी नंबर ते पहुतो।
माना हिन वक़्तु बलूचिस्तान जेको आहे मुल्की पैदावार जो 12 खां 15% हिस्सो थो पैदा करे, जॾहिं त सिंध त तमामु घणी गैस थी पैदा करे। सिंध में तमामु वधीक गैस फील्ड्स मौजूदु आहिनि। इन बलूचिस्तान खां त जेको आहे सो तव्हां जेको KPK आहे उते वधीक कुदरती गैस जा ज़ख़ीरा मिलिया आहिनि ऐं इन करे उते हाणे बलूचिस्तान गैस जे ज़ख़ीरनि जे हवाले सां 3 नंबर ते अची वियो आहे। माना पहिरें नंबर ते सिंध, ॿिए नंबर ते KPK, पंजाब, पोइ या बलूचिस्तान, पोइ पंजाब। त माना हिन वक़्तु बलूचिस्तान 3 नंबर ते आहे ऐं सिंध जेको आहे सो चइनी सूबनि में सर फ़हरिस्त आहे। माना वधि खां वधि गैस जा ज़ख़ीरा, उन सां गॾोगॾु तेल जा ज़ख़ीरा बि सिंध में मौजूदु आहिनि। इन करे हाणे बलूचिस्तान जी गैस जी मालिकी या चइजे त भई बलूचिस्तान गैस पैदा कंदड़ आहे ऐं सॼे मुल्क खे फ़राहम थो करे, इहो माज़ीअ जो किसो बणिजी चुको आहे। हाणे डोनाल्ड ट्रंप जो हैरत अंगेज़ ऐलान त पाकिस्तान में तवानाई जे जेको आहे सो सूरत हाल ते तमामु घणी रोशनी विझे थो ऐं हिकिड़ो उमेदुनि जो हिकिड़ो नओं बाब खुली पियो आहे। हाणे अमेरिकी सदर थो चवे त अमेरिका ऐं पाकिस्तान जे विच में तेल जा ज़ख़ीरा कढण लाइ हिकु शराकती मुआदो तइ थी वियो आहे। हू त चए थो तइ मुआदो थी वियो आहे जंहिं तहत ॿई मुल्क गॾिजी पाकिस्तान जे कुदरती वसीलनि मां फ़ाइदो वठण लाइ कमु कंदा। ओके, हाणे ट्रंप जे ऐलान खां पोइ सुवाल थो उभिरे त इहे तेल जा ज़ख़ीरा असल में आहिनि किथे ऐं अमरीकी शराकतदारी सां पाकिस्तान जे तवानाई जे शोबे ते कहिड़ो असरु पवंदो, हितां जे माण्हुनि जे सिहत ते कहिड़ो असरु पवंदो, उन इलाइक़े ते जे तरक़ी ऐं तइमीर जे हवाले सां कहिड़ा जेको आहे सो उपाउ वरिता वेंदा। हाणे अमरीकी कंपनियूं ख़ासि तौर ते हिन वक़्तु जेको पाकिस्तान में आहिनि उहे सिधी ॻाल्हि आहे त सिंध ते ध्यानु ॾींदियूं, छाजे करे जो उते तेल ऐं गैस जा तमामु घणा ज़ख़ीरा मौजूदु आहिनि जिनजी जेको आहे सो जिते खे वर्किंग कंडीशन में आणण जी ज़रूरत आहे, उतां तेल ऐं गैस कढण जी ज़रूरत आहे ऐं उहे मौजूदु आहिनि जिन जो ऐलान थी चुको आहे। हाणे इन बाबति असांजी हुकूमत जेको आहे सो अवाम बाप खे वाज़े जेको आहे सो सूरत हाल खां आगाह नथी करे त US हिकिड़ी आहे एनर्जी इंफॉर्मेशन एडमिनिस्ट्रेशन EIA, उहा थी ॿुधाए त पाकिस्तान में लॻभॻि 9 अरब बैरल तेल जा ज़ख़ीरा मौजूदु आहिनि। हाणे पाकिस्तान जे तेल जो ॻोल्हा जो कमु त चइनी सूबनि में हली रहियो आहे, पर सिंध में तमामु तेज़ीअ सां हली रहियो आहे। हाणे सिंध इन शोबे में सभिनी खां अॻु भरो आहे, छाजे करे सिंध में अमन अमान जी सूरत हाल बहितर आहे KPK जे ऐं बलूचिस्तान जे निस्बत सां सिंध में अमन आहे ऐं हिते ॿाहिरि जूं कंपनियूं सीड़प कंदियूं ऐं हिते सीड़प खां नथियूं लहिराइनि, छाजे करे जो हिते इफ़राती क़ुवत मौजूदु आहे ऐं तेल जा ज़ख़ीरा बि मौजूदु आहिनि, गैस जा ज़ख़ीरा बि मौजूदु आहिनि, अमन अमान बि आहे। इन करे पाकिस्तान हुकूमत खे अमेरिका सां कयल मुआदनि खे अवाम जी आॾो आणणु घुरिजे। कहिड़ा मुआदा थिया आहिनि, इन सां इलाइक़नि जे हवाले सां कहिड़ियूं तरजीहात तइ थियूं, माना जितां उहो तेल या गैस निकिरे थी त उन्हनि इलाइक़नि खे कहिड़ी तरक़ी ॾियारी वेंदी, छाजे करे अॼु ताईं जेका सिंध मां तेल ऐं गैस निकिती आहे या उन्हनि जूं जेके फील्ड्स आहिनि जितां जेका आमदनी थिए थी पई उन मां उतां जे मक़ामी इलाइक़नि जी तरक़ी न थी आहे। मक़ामी इलाइक़नि खे पंहिंजो ड्यू शेयर न मिलियो आहे। असां चाहियूं था त जॾहिं अमेरिका सां हिकिड़े अहम शोबे में मुआदो थियो आहे त इन जा तफ़सील मुल्क जे अवाम आॾो ज़रूरु पधिरा थियणु घुरिजनि। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी।